वरिष्ठ अतिथि आहिनि उन्हनि जो फेलिसिटेशन सुभाणे थींदो। पर हाणे वक़्तु अची चुको आहे। असां हिकु वीडियो ॾाढो वायरल थियो हो, तव्हांखे यादि हुजेव, हिकु ॾाढो ख़ूबसूरत वीडियो वायरल थियो हो जंहिंमें असांजा आदरणीय शंकर लालवानी साहब सांसद महोदय इहे पंहिंजे इंदौर जे जेका असांजा छेॼ करण वारा असांजा डांसर्स उन्हनि सां गॾु छेॼ पिया कनि ऐं उन वीडियो खे सॼे हिंदुस्तान छा सॼे संसार में एतिरो पसंदि कयो वियो कि अहिड़ी जॻह ते जिते ही विराजमान आहिनि संसद में जॾहिं ही सिंधियुनि खे प्रतिनिधित्व ॾींदा आहिनि तॾहिं हिननि जी पंहिंजी अदा हूंदी आहे। जॾहिं हू हुते सिंधीअ में पंहिंजी ॻाल्हि रखंदा आहिनि तॾहिं असां सॼे संसार जा सिंधी सॼे वर्ल्ड जा सिंधी फ़ख़ुरु महसूसु कंदा आहियूं कि असांजो कोई त सिंधी संसद में पार्लियामेंट में मौजूदु आहे जेको सिंधीअ में थो ॻाल्हाए, जेको सिंधीअ में थो पंहिंजी ॻाल्हि रखे। त अहिड़ा सांसद जॾहिं असां सां गॾु हूंदा ऐं छेॼ न थिए त शायदि इहो संभव कोन्हे। ज़ोरदार ताड़ियुनि सां मां प्रेम भारतीय ऐं सिमरन आहूजा खे ही ॿई हिननि जो हिकु वीडियो बि रिलीज़ थी चुको आहे जंहिंमें ॾाढी सुठी छेॼ कई आहे ॿिन्हिनि। मां हिननि ॿिन्हिनि खे इनवाइट करणु चाहींदसि कि उहे ऐं ऑडियंस में बि तव्हां सभु इनवाइटेड आहियो। असां ॾौक आहिनि, ॾौकनि जी व्यवस्था आहे त छेॼ कंदासीं ऐं उन खां पोइ शंकर लालवानी साहब जिनजी फ्लाइट आहे उहे त वेंदा। तंहिंखां पोइ कार्यक्रम छॾिणो न आहे छो त अञा सरप्राइज़िस बाक़ी आहिनि। रॉक स्टार नील ऐं सुरीली मंजूश्री आसूदानी खे असांखे अञा ॿुधणो आहे ऐं हिते मूंखे ख़बर आहे कि जीअं असां कल्ह 2 बजे ताईं प्रोग्राम जो आनंद वरितोसीं, अॼु बि मंजूश्री ऐं नील खे ॿुधण लाइ असांजा कन तरसी रहिया आहिनि ऐं हीअ मिश्री ॻोल्हण लाइ हीअ ॿई मिश्री ॻोल्हण लाइ असांजे कननि में तयारु आहिनि। ऐं बसि हिन छेॼ खां पोइ हिकु राउंड खां पोइ नील ऐं मंजूश्री जी छेॼ सभिनी खे करणी आहे। मां किशन रामनानी ऐं मोहित तव्हां सां बि रिक्वेस्ट कंदसि कि असां सभु आर्टिस्ट बि डोंका खणी करे सभिनी खे नचणो, मां बि अचां थी, सभिनी खे छेॼ लॻाइणी आहे।
लाल साईं मंदिर मां